नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे खिपरो का ख़बर ॾींदा। खिपरो में सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस के केसनि में ॾींहों ॾींहुं वाध सबबि छंछर ऐं आंचर ते लॉकडाउन सख़्त करण की हिदायत कई वई। सिंध हुकूमत ॾिनल अहकामात खे खिपरो जे शहरनि हवा में उॾाए छॾियो आहिनि। खिपरो जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि में कारोबार जुज़ी तौर ते खुलियल आहिनि। इंतिज़ामिया शहरियुनि जे अॻियां बेवस बणियल आहे। शहरी सुबुह खां पंहिंजे दुकान ते थलियुनि जे ॿाहिरां जुज़ी तौर ते दुकान खोले वेठा आहिनि। इंतिज़ामिया अॻू निंड में सुतल आहे। शहरी पंहिंजे कारोबार में मसरूफ़ आहिनि। किथे बि इंतिज़ामिया पारां SOPs ते अमल दरामद न थी सघियो आहे। सोशल डिस्टेंस जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई पई वञे। अगरि इंतिज़ामिया जो अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस वधीक फहिलजण जो ख़दशो वधी सघे थो। जॾहिं त खिपरो में कोरोना जा 44 केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।